अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ीउंद लाखो। अल्लाह जा लख एहसान आहिनि त अल्लाह ताला तव्हांखे ऐं मूंखे ज़िंदा रखियो आहे त हीउ अॻियूं वक़्तु गुज़ारियूं। ऐं जेकॾहिं असां कल्ह मरी वञूं हा त हीउ न मां हीउ प्रोग्राम कयां हा न तव्हां क़ुर ॿुधो आहे, त पहिरीं त अल्लाह जो असां ॿई शुकुरु कयूं, ॿुधंदड़ ऐं ॿुधाईंदड़, त अल्लाह ताला असांखे मोहलत ॾिनी आहे त असीं संदसि ॻाल्हि ॿुधूं। प्रोग्राम जे मौज़ू खां अॻु में मां क़ुर शरीफ़ अॼु वरी दिलि थी चए त विचां खोलियां त ॾिसां त छा थो चवे। चए थो त वमा लना अल्लाह नतवक्कल अलल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदु व रुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद। मां विचां खोलिया चए थो त असां छो न अलाह ते तवक्कल कयूं, छो त इन ते नेक माण्हुनि सभई अलाह ते भरोसो कयो आहे। ऐं जेकॾहिं असां दीन ते हलण में असांखे तकलीफ़ अचे थी त असां मुड़ुसु माण्हू थी उन खे मुंहुं ॾींदासीं। वल नस्बिरन अला मा आज़ैतुमूना व अलल्लाहि फलयतवक्कल मुतवक्किलून, त अलाह ते असां भरोसो कंदासीं। जेकॾहिं अलाह जे क़ुर ते हलण में जेकॾहिं असांखे ॾुखियाई थींदी त मुड़ुसु माण्हू थी उन खे पूरो कंदासीं ऐं पोइते न हटंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। शुरू कयूं था प्रोग्राम। सूरत अल अंबिया जी पहिरीं आयत आहे। इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम, माना ज़बरदस्त आहे। चए थो तव्हांजे हिसाब जो वक़्तु वेझो थियो, माना तव्हांजो मौत जो टाइम वेझो आहे। फ़र्ज़ु कयो तव्हां चओ था अञा असां 20 साल हूंदा, 20 साल कहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हांजी हींअर उमिरि 40-50 साल मिसलनि थी विया, त तव्हां पोइते निहारियो ईअं थो लॻे ॼण कलो को ॾींहुं हो। अहिड़े नमूने सां ईंदड़ 20 साल बि ईअं लॻंदा ॼण ॾींहुं अधु ॾींहुं। तॾहिं थो चवे त तव्हांजे हिसाब जो वक़्तु वेझो थी वियो आहे। व हुम फ़ी ग़फ़लतिन मोरदून, पर माण्हू गुफ़लत मुंहुं मोड़नि था, हिन क़ुर खे ॿुधनि कोन था, अलाह जूं शयूं खाइनि था, अलाह जो थोरो कोन था मञनि। मां याती में ज़िक्रिन में रब मुहदसिन, ऐं जॾहिं बि तव्हांखे अलाह जी नसीहत का पहुचे थी, हाणे हीअ त आहे त हीअ क़ुर जी आयत आहे न, हाणे तव्हांखे नई आयत पहुचे थी त इन खे ठठोली करे था वठनि ऐं खेदंदे था ॿुधनि, ॼण का मश्करी आहे, मौली मुश्करी जी ॻाल्हि थो करे। चए थो जॾहिं बि तव्हांखे का क़ुर जी आयत का नई शइ ॿुधाइजे थी, हालांकि हिन जो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में आहे, त जॾहिं बि का आयत लहे पई त ठठो। मां हिते हींअर हिन खे मां हिस्ट्रीअ में कोन खणंदुसि, आउं क़ुर जी आयतुनि खे हिन ज़माने ते खणंदुसि। त जॾहिं बि तव्हां क़ुर में या का नेकी ॻाल्हि ॿुधो था, ॿुधो बि था पर उनखे सम्झो था त मोदी अलाए छॾ मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। लाहियतुन क़ुलूब, इहे दिलियूं वाइड़ियूं दिलियूं आहिनि, माना यूज़लेस दिलियूं आहिनि, कम जी ॻाल्हि कोन थियूं ॿुधनि। उहो असरु नजवा। ऐं पोइ वरी इहे माण्हू ठगी करण लाइ, रुश्वतुनि जे लाइ, कब्ज़नि करण जे लाइ राति जो वेही सॼो सेटिंग ठाहींदा आहिनि। तपेदारनि खे घुराईंदा राति जो, विहारे उन्हनि खे कंदा। अल्लज़ीन ज़लमू, इहे जेके आहिनि से ज़ालिम आहिनि। ऐं जेकॾहिं को उन्हनि खे तकीर करे ॿुधाईंदो, चवंदा हल हाज़ा इला बशरुन मिसलुकुम, माना आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु जे बारे में, पर हाणे छा चवंदुसि कई तकीर चए छोकिरो सुञाणूं था हिते ॻोठ में फिरंदो वतंदो, मिड़ई ॻाल्हियूं थो करे। इन हाज़ा इला बशरुन, तव्हां जुड़ी आहे। अफ़तातून सिर अंतुम तुबसिरून, त हिन ॻाल्हि ते असरु न वठो। ऐं लफ़्ज़ी तर्जुमा अवी ॾिसी वियासीं जादूअ खे छो वेझा वेंदा आहियो, माना हे ॻाल्हाइण जो होशियारु आहे, तव्हांखे मुतासिर थो करे, हिन जे चवण ते न लॻो। काल रबी यअलमुल क़ौल फ़िस समाए वल अर्द, बाक़ी चओ त अलाह ताला तव्हां जेके ॻाल्हायो था न, या जेके ठगियुनि जा ठाह ठाहियो था, जेके रुश्वत जे लाइ तरीक़ा कयो था, जेके माण्हुनि खे माराइण जे लाइ, फासाइण जे लाइ, ॿधाइण जे लाइ जेके कमु कयो था, चओ त तुंहिंजो मुंहिंजो पालणहार सभु कुझु ॼाणंदड़ आहे, जो आसमान ज़मीन में जिते हुजे, ऐं उहो समीउन अलीम, उहो ॿुधे बि थो ऐं ॼाणे बि थो। वरी नबी साईं ज़माने में ॻाल्हियूं जेकॾहिं नबी साईं कंदो, चवंदो बल कालू अज़गासुल अहलाम, चए त हे जेके आहिनि से अजाई ख़्याल अथसि, ख़्वाब था अचनि। बल इफ़्तराह, पर हे हथ जूं ठाहियूं अथसि। बल उहो शाइर, हे क़ुर एॾो भलो थो करे, शेरो शाइरी थो करे। पर जेकॾहिं सचो आहे, फल यातना बि आयतिन कमा उर्सलिल अवलून,
त पोइ आणे न का निशानी, जीअं ॿियनि पैगाम में का लठ आणे जेका इन समुंड मां रस्तो ठाहे छॾे या कंहिं मोल खे उथारे ॾेखारे। त अलाह ताला फरमाए थो त जॾहिं तरह पहिरियां पैगम्बर मोकिलिया हुआ, हा को बि ॻोठु जंहिंखे अॻु नास कयोसीं तंहिंजे रहाकुन पंहिंजे पैगम्बर ते ईमान न आंदो, उन्हनि बि त मौजनि ॾिसंदे बि ईमान न आंदो जिन खे असीं तबाह कयो। पोइ यो मिनू, पोइ तव्हां छा वरी उन्हनि खां डिफरेंट आहियो छा? तव्हां बि न आणींदव ईमान। जिन खे असां मूसा अलैहिस्सलाम खे लठ ॾिनी त उन जी क़ौम बि फिरी वई। ईसा अलैहिस्सलाम मोहन खे जेरो कंदो, उनजी क़ौम बि उन ते कान थी हले, उनखे पुट करे छॾियो अथनि। बाक़ी पमा अरसलना क़बलक इल्ला रिजालन नुही इलैहिम, बाक़ी जेके बि असां पैगम्बर कया कॾहिं बि को फ़रिश्तो कोन मोकिलियोसीं, उहे बि तव्हां वांगुरु इंसान हुआ, माउ जे पेट मां ॼावल हा, पर असां उन्हनि खे वही मोकिली। फसलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तरुम, जे नथव ख़बर त जेके सियाणा आहिनि उन्हनि खां पुछो वञी, हिंदुनि खां पुछो भॻवानु कीअं ठहियो हिननि जो, या हुननि जा जेके पैगम्बर हुन वटि आया कीअं आया, ईसाइनि खां पुछो। बाक़ी जेके मां अलाह जा रसूल मोकिलिया, वमा जालनाम जसदन ला याकुलून ताम, ऐं असां उहे जेके अलाह जा रसूल मोकिलिया इंसान आहे, उन्हनि खे मानी खाइणी पवंदी, मानीअ जो तक़ाज़ो उन्हनि खे, ऐं उन खां अलावा हुननि जो वक़्तु मौत जो मुक़ररो गुज़ारे विया। ऐं पैगम्बर जो जिस्म अहिड़ो कोन ठाहियोसीं जो ताम न खाइनि, फ़रिश्तो कोन खाईंदो। जेकॾहिं वाक़ई अलाह ताला कंहिं नबीअ फ़रिश्ते खे नबी करे मोकिलिया त मानी कोन खायां, छो त हुन में सिस्टम ई कोन्हे मानीनि खाइण जो। त माना जंहिं मानी खाधी आहे उहो बशर हो, इंसान आहे, उन खे तव्हां अलाह न चओ, अलाह जो पुटु न चओ। पोइ वरी साणुसि पंहिंजे अंजाम खे सचो कयोसीं, पोइ उन्हनि खे जंहिं लाइ घुरियोसीं तंहिंखे बचायोसीं, ऐं हद खां लंघंदड़ खे नास कयोसीं। असांजो वाइदो सचो आहे, जेके नेक थिया उन्हनि खे फ़ाइदो ॾिनोसीं, ॿियनि खे असां जेके हद खां लंघंदड़ आहे उन्हनि खे नास कयोसीं। लक़द अंज़लना इलैकुम किताबन, हाणे असांखे थो चवे, जेके ॿुधो वेठा न तव्हांखे थो चवे, चए थो बेशक असां तव्हां ॾे क़ुर मोकिलियो आहे। हिन में अदा छा आहे? कहाणियूं आहिनि न, पंहिंजो जेको आहे सो मैथमेटिक आहे, ज़री हूंदी, लेकिन फ़ी ज़िक्रुकुम, ही सॼो क़ुर तव्हांजे लाइ आहे। इन में तव्हांजो ज़िक्र आहे, छा कयो कीअं न कयो, केॾे वञो केॾे कयो। मिसाल तौरु मां हाणे विच में खोलियो आहे न, फ़वसवस इलैहि शैतान क़ाल या आदम हल अदुल्लुका अला शजरतिल ख़ुल्द व मुल्क ला यबला, त आदम अलैहिस्सलाम खे शैतान विसवसो कयो त हलिया तोखे मां कहिड़ी अहिड़ी शइ ॾसियां, अहिड़ो वणु खा जो तुंहिंजी हयात माना आबे हयात खाई कॾहिं कोन थींदी ऐं कॾहिं खुटंदे कोन। हाणे ही क़ुर आहे न, जीअं इहो किसो कंहिंजो थो करे आदम अलैहिस्सलाम खे, असांखे थो चवे लक़द अंज़लना इलैकुम किताबन फ़ी ज़िक्रुकुम, ही क़ुर नाज़िल कयूं जंहिंमें सिर्फ़ु तव्हांजे लाइ नसीहत आहे। अफ़ला तअक़िलून, पोइ चरिया हो छा या मेंटल आहियो? जॾहिं रब चए थो त हीउ तव्हांजे लाइ आहे, इन में तव्हांजी ॻाल्हि आहे, ॿियनि जे लाइ न आहे। पोइ जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि आहे त तव्हांखे पढ़णो पवंदो न, ऐं सम्झणो पवंदो। ऐं जे नथा पढ़ो त माना तव्हां चरिया हो। अफ़ला तअक़िलून माना पोइ तव्हांखे अकुलु कोन्हे, पोइ तव्हां मेंटली रिटार्डेड आहियो, मजनून आहियो। कम गसम नामिन करियतिन, पोइ केतिरा ॻोठ जेके ज़ालिम वीरान कयासीं, तबाह कयासीं, ऐं खाउनि पोइ वरी ॿियूं क़ौमूं पैदा कयूंसीं। अंशाना बादा क़ौमन आख़रीन, उन जी जाइ ते ॿिया अची विया। हे मुंहं जे दड़ो काॾे विया, हे मुल्क काॾे विया। पर पोइ जॾहिं अज़ाब ईंदो आहे न, ऐं हाणे बि अची सघे थो, फलमा हसू बासना, पोइ जॾहिं अज़ाब ॾिठूं त अचे थो, इज़ाहूं मिन्हा यरकुज़ून, पोइ वरी भॼंदा, कॾहिं हेॾे भॼंदा, पहाड़ ते वेंदा, हेॾे वेंदा, डुकंदा बचंदा, चुर में वेंदा। ला तरकज़ू, चए थो अलाह चए थो काॾे भॼण जी कोशिशि न कयो। वर्जू इला मां उतर तूं फ़ी व मासा किन कुमलम तूं सलूं, पोइ इन्हनि घरनि में अचो न, एसिन में चवनि था मोटो, जॾहिं अज़ाब अचे थो, ज़िलज़िलो अचे थो, पोइ भॼो काॾे था, अचो न मोटी इन्हनि में जिते तव्हां लय कंदा हो घरनि में, ऐं मन अव्हां खां पुछो वञे त छा चवंदा, रड़ियूं कंदा, चवंदा कालू या वईलना, चवंदा है असांजे लाइ ख़राबी आहे, इना कुना ज़ालिमीन, बेशक असां ज़ालिम हुआसीं, अलाह खे न मञियोसीं, शिरक कयोसीं। ऐं जॾहिं सज़ा पई मिलंदी ऐं मौत पियो थींदुनि, मथां गड़ा किरंदा पिया या छा थींदो, या मोॾ ईंदी,
फमा ज़ाल तिल्क दावाहुम, ऐं इहे रड़ियूं ऐं कूकूं ऐं झोलियूं खणी चवंदा मरी वियासीं, अलाह सी माफ़ी ॾे, इहा रहंदनि हता जल नाम हसीदन ख़ामदीन, तव्हांजो इहो चूरा चूरा विसायल ॾिया थी वेंदा, ॼण को हवा ई कोन। चए थो वमा ख़लक न समा वल अर्द वमा बहिनवा लाइबीन, की तव्हां सम्झो था त हेॾी मां काइनात का गेम खेॾण लाइ ठाही आहे छा? अलाह चए थो मूंखे छा गेम खेॾणी आहे? मां गेमर आहियां जो मां तव्हांखे ज़मीन आसमान ठाहे ॾिनो आहे? चए थो जेकॾहिं फ़र्ज़ु कयो लव अरद ना न त लहवनि, जेकॾहिं मूंखे का गेम बि करणी हुजे हा त जेकॾहिं असीं कंदड़ हुजूं हा त असीं करणु चाहियूं त इन खां बहितरीन गेमूं पैदा कयां। इना कुना फ़ाइलिन, असां मां हर शइ करे सघां थो, मूंखे का गेम वेम करणी न आहे। ऐं तव्हांखे पैदा कयो आहे त जीअं मां तव्हांखे आज़मायां त तव्हां मुंहिंजूं शयूं खाई शुकुरु कयो था, या मुंहिंजो क्रेडिट मुंहिंजियुनि शयुनि जो क्रेडिट वरी मोलनि खे ॾेई था छॾियो, या मूं रुॻो ई ज़ालिम था थियो जेको तव्हांखे मां शयुनि खां रोकियां थो। पर आऊं दुनिया छाजे लाइ पैदा कई आहे? बल नक़्ज़ु बिल हक़ अलल बातिल, त मां सच खे कूड़ जे मथां ठोकियां, पोइ यद मग़ू ऐं हिन कूड़ जो मग़ज़ु चिथियां, फ़ैज़ा ज़ाहिक, त जीअं जेको सो कूड़ चट थींदड़ आहे, इहो चट थींदड़ आहे। वलकुमुल वैल मिमा तस्बून, बाक़ी जेकॾहिं तव्हां हिन क़ुर ते न हली हथ जूं ॻाल्हियूं ऐं ठगनि जी ॻाल्हियुनि ते हली ज़िंदगी गुज़ारियो था, पोइ तव्हांजे लाइ वेल आहे जेके कूड़नि ते तव्हां हलो था या कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधो था, क़ुर खे छॾे, अलाह जे रसूल जी सुन्नत खे छॾे। चए थो त लव कान फ़ीह मां आलिहतुन इल्लल्लाह, चए थो फ़र्ज़ु कयो तव्हांजी ॻाल्हि फ़र्ज़ु कयो सची आहे त अलाह सां गॾु ॿिया बि हुनजा पार्टनर आहिनि, या कंहिं तारो ठाहियो आहे, कंहिं चंड ठाहियो आहे, कुझु कीअं थो करे, कुझु छा थो करे, त ज़ाहिर आहे त पार्टनर ज़रूरु विढ़ंदा, न फ़सदत आहे, त पोइ ज़रूरु फ़साद थिए हा। फ़सुब्हान अल्लाह रब्बिल अर्श अम्मा यसफ़ून, इहो कूड़ था हणो, छाकाणि त अलाह जेको आहे अलाह पाक आहे ऐं अर्श जो पालनहार पाक आहे, जेको कंदो आहे, तंहिं बाबति उन खां केरु कोन पुछंदो। ला युसलम आहे यफ़ल व युसलम, अलाह खां केरु सुवालु कंदो, बल्कि जंहिंखे अलाह पैदा कया उन खां अलाह पुछंदो। चए थो जेकॾहिं मूंसां पार्टनर हुजनि त कंहिं न कंहिं त विढ़ंदा न। मिसाल जॾहिं कंहिं चंडु ठाहियो जीअं अलाह साईं चई अलाह साईं हाणे ॻाल्हि ॿुधो, या सिजु जंहिं ठाहियो आहे, हाणे बसि हाणे मां तोसां नथो ठाहां, खणी सिजु विझी ॻोचरे में हलियो वञे त ऊंदहि थी वञे, माना दुनिया ख़तमु, असांजी दुनिया त ख़तमु थी वञे घटि में घटि, न अनी थिए अनु थिए न बनी थिए। अमित ख़ज़ू मिन दूनी आलिहतन, पोइ तव्हां सम्झो था त अलाह जेको हाज़िर नाज़िर आहे, हयूं कयूं आहे, तव्हां ॿियनि खे सॼो था, कुल हाथू बुरहानकुम, पोइ हुनजो दलील त ॾेखारियो, ऐं दलील कहिड़ो ॾेखारींदो त ॿुधनि था। हा चए थो जिन खे तव्हां सॼो था उहे जेके जन्नत में वेठा आहिनि, हिते सॼो था जिते जो रूह ई कोन्हे, जेकॾहिं सॼो था त साबित कयो त ॿुधनि था। ऐं हिकिड़ी साबिती आहे, तव्हां जेकॾहिं को माण्हू वेठो हुजे ऐं तव्हां हुनखे ॻाल्हि चओ त कहिड़ी सबूत आहे त हू ॿुधे थो, उनजो सबूत आहे त चवंदो हा दा ठीकु आहे, हा दा मां कयां थो, माना ॿुधे थो, जवाबु ॾींदो। पर जे ॻाल्हाए कोन थो, चुप कयो वेठो आहे, तव्हां पिया था ॻाल्हायोसि, त माना त ॿोड़ो आहे, कोन थो ॿुधे। तंहिंजे करे अलाह चए थो ॾियो सबूत ॾियो, हाज़ा ज़िक्र मां माई आहे, चए थो ही क़ुर आहे मूंसां, क़ुर थो ॿुधे न, चए थो मूंखे सबूत ॾियो। ॿियो हीउ जेको मुंहिंजो क़ुर आहे व ज़िक्र मम क़बरी, ऐं अॻियनि क़ुरनि में बि मां वेदनि खे पढ़ी ॾिठो आहे, किथे बि कोन लिखियलु आहे त तव्हां जेको सो मूर्तियूं ठाहियो, कोन्हे, मूर्ति मना कई वई आहे त भॻवान जी का मूर्ति कान्हे का, त मूंखे ॾेखारियो। भल अक्सरुम ला यअलमून अल हक़ फहुम मुरिदून, क़ुर पढ़नि कोन था, हक़ जी ख़बर कान अथनि, तंहिंजे करे मुंहुं था मोड़नि। ॾियो न सबूत, अलाह पुछे वठो, हातू बुरहानकुम। चए थो वमा अरसलना मिन कम रसूल, चए थो मां अॻु में जेके रसूल मोकिलिया, हिंदुनि ॾे अलाए केतिरा रसूल आया आहिनि, नूह अलैहिस्सलाम खां पोइ बि, हे जेके चवनि था त हे जेके विष्णु ऐं शिव अलाए छा नाला एतिरा वरिता अथनि, इहे ज़रूरु अलाह जा बाना हूंदा, मां नथो चई सघां, पर अलाह त दावा कयो त मां कंहिं क़ौम खे
नबीअ खां सवाइ कोन छॾियो आहे। ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सही टाइम में मां आहियां शफ़ी डाओ। ॻाल्हि हले पई त अलाह ताला हिन क़ुर में असांजे दिलनि खे झंझोड़े थो ऐं क़ुर जो तव्हां ते असरु थिए थो, माना तव्हांजी दिलूं रिएक्शन, जंहिंजी दिलि रिएक्शन करे माना क़ुर जो असरु थिए थो, माना ॿुधे पिए थो ऐं रिएक्शन करण जे करे फ़ज़ादत ईमान आहे, पोइ तव्हांजो ईमान वधंदो ऐं रिज़ल्ट इहा थींदी, समर हुनजो आहे त तव्हां अलाह ते तवकल कंदो। हाणे अलाह थो पुछे अमित ख़ज़ू में दून ई आलियतनि, तव्हां अलाह खां सवाइ छॾे ॿियनि खे पुकारियो था। कुल हाथू बुरहानकुम, पोइ सबूत ॾियो न, को त ॿुधनि था या तव्हांजो कमु कंदा। हाज़ा ज़िक्रुन मां मईअ, नबी साईं चईं त हे क़ुर मूं वटि पियो आहे न, जो हे मुंहिंजो क़ुर मूं वटि आहे। वा ज़िक्र मिन क़बली, ॿिया बि क़ुर कढो, बाइबल कढो, ज़बूर कढो, वेद कढो, उन में ॾिसो उन में चयो आहे त तव्हां इहो कमु कयो। बल अक्सरुहुम ला यअलमून, माण्हू इल्म ई कोन्हे, न ही था पढ़नि न हो था पढ़नि। ऐं त वेदनि जी काफ़ी तहक़ीक़ कई आहे। अल हक़ फहुम मुरिदून, ऐं पोइ हक़ खे नथा ॼाणनि, तंहिंजे करे जेको आहे सो मुंहुं था मोड़नि। चए थो कन खोले ॿुधो, अलाह साईं ममा अरसलना मिन क़बलिक में रसूल, तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में जेके बि असां रसूल मोकिलिया आहिनि, जेके बि जिथे बि, चाहे हिंदुनि में, चाहे ईसाइनि में, यहूदियुनि में, बहाइनि में, इला नूही इलही, असां उन्हनि खे इहो क्लियर इंस्ट्रक्शन ॾिनो क़ुर में, अन्नहू ला इलाहा इला अना, त को इबादत जे लाइक़ु नाहे सवाइ मूंखां, माना अलाह खां, फ़अबुदूनी, मूंखां घुरो। चई मां सभिनी खे इहा ई हिदायत कई आहे, छो त मुंहिंजे हिन ज़िंदगीअ में तव्हांखे पैदा करण जो मक़सदु ई इहो आहे त मां ॾिसां त ही माण्हू मुंहिंजी शयूं खाई, मुंहिंजा इबादत मूंखे सॾनि था, मुंहिंजी तारीफ़ कनि था, इहो त पर्पज़ आहे लाइफ जो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थो करे, अयूब इज़ा नादा रब्बहू इनी मसनी ज़ुर्रु अंत अरहम राहिमीन, उनखे जिस्म में तकलीफ़ पइजी वई, पोइ अलाह खे चए थो त अलाह साईं मूंखे तकलीफ़ ॾाढी आहे, ऐं बाक़ी हाणे तूं मालिक आहीं, अरहम राहिमीन आहीं, जे मुनासिबु सम्झी त मूंखे शफ़ा ॾे। फ़स्त जबना लहू, पोइ अलाह चए थो मुंहिंजी दुआ क़बूल कई, असांजी बि कंदो। जेके बीमार पिया हो न, अलाह खे चओ, अलाह खे छा चवंदो, तव्हां सिंधीअ में चओ, मां त अरबी थो चए थी त अन्नी मसनीअ ज़ुर्रु अंत अरहम राहिमीन, माना अलाह से मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे ऐं तूं तमामु ॿाझारो आहीं। सिंधीअ में चओ, हथ खणो बीमारो, चओ अलाह साईं मूंखे तकलीफ़ आहे, तूं रहम राहिम ॿाझारो आहीं। जे मुंहिंजे ज़िंदगीअ में सिहत आहे त मूंखे ॾे, जे न, ऐं हिन ई हालत में मूंखे तो खणणो आहे त भले तूं खणी वठि, पर मां हर हाल में तोसां ख़ुशि आहियां। फ़स्त जबना लहू, पोइ हज़रत जेको आहे सो अयूब जी अलैहिस्सलाम दुआ क़बूल कयईं ऐं उहा बीमारी ख़तमु करे चयईं आतैना अहलहू मिस्लुमम, ऐं पोइ संदसि घर वारा खेसि वराए ॾिनासूं, उन्हनि जहिड़ा साणसि गॾु पंहिंजे ॿाझ वटां ॾिनासूं त इबादत कंदड़ लाइ यादगिरी हुजे। चए थो व ज़िक्र लिल आबदीन, ही जेका आयतूं अथव तव्हांजे लाइ निशानी आहे ऐं तव्हांजे लाइ यादगिरी आहे। बाक़ी इन्नकुम वमा ताबदून मिन दूनिल्लाह हसब जहन्नम अंतुम लहा वारिदून, ॿ माण्हू ॾसिया अथई त जेको तव्हां शिरक कयो था ऐं जेके तव्हांखे शिरक कराइनि था, इहे सभु जहन्नम में घिड़ंदा। अलाह जे वलियुनि जो ज़िक्र न आहे हिन में, छो त उहे त मासूम आहिनि, उन्हनि जो त ॾोह ई कोन्हे, उहे त गुज़ारे विया। हे जेके तव्हांखे इन्हनि खे किताब कूड़ा लिखी तकीरूं करे शिरक कराइनि था, उहे ऐं जेके शिरक कनि था इहे जहन्नम में घिड़ंदा। लव कान हाउ लाइ आलिहतम मा वरुद्दूहा, पर जेके शिरक कराइण वारा जेकॾहिं ख़ुदि महबूद हुजनि, अलाह हुजनि हा, त जहन्नम में कीअं वञनि हा, इन में बुत बि अची विया। व कुल्लुन फ़ीहा ख़ालिदून, ऐं हमेशह सदाईं उन में रहंदा। जहन्नम में छा थो थिए, जेको कुझु थिए थो क़ुर ॾसे थो, लहूं फ़ीहा ज़फ़ीरूं, ऐं उन में रड़ियूं हूंदियूं, वहूं फ़ीहा ला यसमऊन, ऐं उन में ॿुधंदा कोन, एॾियूं रड़ियूं हूंदियूं। इन लज़ीन सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइक अन्हा मुबअदून, बाक़ी उहे अलाह जा नेक बाना, जिन वटि असां वटि उन्हनि नेक अमल कया, असां वटां चङाई लिखियलु आहे, उहे जहन्नम खां परे कया वेंदा। छो वेंदा अलाह जा बाना, अलाह जा वली छो वेंदा जहन्नम में? न वेंदा, वेंदा उहे जेके माण्हुनि उन जे पोयां इहे किन कया आहिनि। व मिन नास में युजदाल फिल्लाह बग़ैर इल्मी, चए थो त के माण्हू न क़ुर पढ़नि न माना कनि, पर एॾी तकीरूं करे बहस था कनि तव्हांखे गुमराह करण लाइ बग़ैर इल्म जे। यत बि कुल शैतान मरीद, ऐं हक़ीक़त में
इहे शैतान जे पोयां लॻनि था। शैतानी जेके जिन आहिनि उन्हनि जो हिननि सां तालुक़ु हूंदो आहे। कुतिब अलई, तंहिंजे करे उन शैतान ते लाज़िम कयो वियो आहे त जेको खां दोस्त रखंदो तंहिंखे बेशक उहो गुमराह कंदो ऐं उनखे दोज़ख जे अॾावना सिधो रस्तो ॾेखारींदो। इहो शैतान खे असां इहो वाइदो कयो आहे त खणी वञु पाण सां जेके तुंहिंजो चवणु वठनि। या यो नास इन कुंतुम फी रैबिन मिनल बस, चए थो तव्हांखे भला शक आहे त तव्हां मरण खां पोइ कोन उथंदव। जेकॾहिं तव्हांखे शक आहे त पोइ भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, फ इना ख़लक़नाकुम मिन तुराबिन, पोइ तव्हांखे मां मिटीअ मां ठाहियो आहे न, असांजो सॼो भूत मिटीअ मां ठहियलु आहे। हिन में जेके बि अंसर आहिनि सभु मिटीअ जा आहिनि। सुम मिन नुतफ़तिन, पोइ जेको आहे सो हिकिड़ो पाणीअ जो फुड़े में मां तव्हांजो सॼो जेनेटिक कोड विधो। सुम मिन अलक़तिन, पोइ हे मुख़्तलिफ़ क़िसा थो ॾसे। पोइ नुतफ़े मां वरी रत जी दिग मां वरी गोश्त जी बूटीअ मां ऐं पोइ अधु गाबरो बणाइनि। हिन लाइ तव्हांखे खोले ॿुधायूं। बाक़ी हिकिड़ा माण्हू आहिनि कॾहिं निमाज़ पढ़नि था, कॾहिं कनि था, कॾहिं दुआ घुरनि था, कॾहिं शिरक कनि था, वरी रुशवत बि खाइनि था, वरी दुआऊं बि घुरनि था। पोइ मिननस मई याबुदुल्लाह अला हरफ़िन, माना हिकिड़ा आहिनि जेके आसिरे पासिरे इबादत कनि था। फ़ने साहब ख़ैरनि, पर जेकॾहिं नफ़ो पहुचंदो आहे त पोइ जेको आहे सो इत्मिनान कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं वरी को ॾुखु पहुचंदो अथनि त पोइ वरी मुंहुं भर फिरंदो आहे। पोइ इहो पंहिंजो आख़िरत विञायईं ऐं दुनिया विञायईं, उहो ख़सरानुल मुबीन। माना जेकॾहिं मिलंदुसि चवंदो अलाह साईं थैंक यू, वरी फिरंदुसि त वरी अलाह खां फिरी वेंदो। यदउ मिन दूनिल्लाह मा ला यज़रु वला यनफ़उ, अलाह खां सवाइ जिन खे सॾनि था, जेके खेसि न को नुक़सानु पहुचाईंदा न को नफ़ो ॾींदा। ज़ालिको ज़लालुल, इहा वॾी गुमराही आहे। इहो त माना मेंटली रिटार्डेड आहे, हिनखे कोई इल्मु ई कोन्हे जो क़ुर सम्झी पढ़े ई कोन थो। बाक़ी यदउ लमन ज़र्रहु अक़रब मिन नफ़ही, बाक़ी जंहिंखे तव्हां सॼो था न त इन्हनि जे नफ़े खां तव्हांखे नुक़सानु वधीक थींदो। त बेसल मौला व बेसल अशीर, बेशक अहिड़ो बुज़ुर्ग जंहिंखे तव्हां मोल खे सॼो था, अहिड़ो साईं खे सॾणु बुछड़ो आहे ऐं अहिड़ो हमराह बि बुछड़ो आहे। तंहिंजे करे असांखां ॿियूं ॿ टे ग़लतियूं थियनि थियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हिते अचे थो त हे आहे हज़रत काज़ी अबू अरबी, तालीकल क़ुरान लईस मिन तरीक़ल सुन्ना, चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साबित ई कोन्हे त तव्हां तावीज़ क़ुरान तावीज़ ॻिचीअ में लिखी विझो। इन मां सुनत फी ज़िक्र व ताली ताली, बल्कि सुनत आहे त पढ़ी फूकजे पंहिंजे मथां, पर ॻिचीअ में ॿधणु ऐं क़ुरान लिखी तावीज़ वांगुरु ॻिचीअ में लहणु सुनत में नबी साईं खां साबित ई कोन्हे को। हे सभु हे जेके आहिनि से हिंदुनि जा कम आहिनि जेके कनि था, जेके असां उन्हनि वटां सिखियाऊं। ऐं हे जेके चणा ऐं तस्मियूं ऐं धागा कारा विझणु, इहो जाइज़ कोन्हे को, बिल्कुलु ई जाइज़ कोन्हे को। हाणे मूंखे ॿुधायो, फ़र्ज़ु कयो ही तावीज़ आहे, हाणे इन में तव्हां क़ुरान विधो आहे, पहिरीं त सुनत में साबित कोन्हे, इहो बिदअत आहे। पर इहा पाए तव्हां काकूस में बि वञो था, छा क़ुरान खे काकूस में खणी गुनाह तव्हांखे घटि थींदो इन जो? तावीज़ पाए वाशरूम में जाना, पुछो मौलविन खां। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मन अलक तमीमतन फ़क़त अशरक, जिसने भी तावीज़ लटकायो शिरक किया, शिरक आहे। तावीज़ ॻिचीअ में ॿधणु, चाहे क़ुरान विझो छा विझो, इहो शिरक आहे। केरु थो फरमाए? अलाह जे रसूल थो चए इहो शिरक आहे। बाक़ी वरी थो नबी साईं फरमाए, मन तालक शयूं वुकुल लहे, चए थो जंहिं तावीज़ लटकायो त अलाह उन जे हवाले थो करे, ॾिसो हाणे तव्हांखे तावीज़ कहिड़ो थो कमु करे। चए थो मन तालक कल्बहू बि शयुनि, जेको ॻिचीअ में का शइ लड़काए थो, वतमद अलही, इन ते यकीन थो करे त हीउ मूंखे फ़ाइदो ॾींदो, इन अलाह यकिलहू इला ज़ालिक शइ, अलाह उन शइ जे हुनखे हवाले करे थो ऐं उन जे लाइ अक़ूबत उन लाइ मुसीबत आहे। फला यजु तालक इला बिल्ला सो ताला, ऐं जेको सो अलाह सां तालक तव्हां रखो, पर उन जी शयूं लड़कायो न। हाणे हिन जेको तावीज़ लड़कायो आहे, इन जे बारे में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3-4 ॻाल्हियूं कयूं आहिनि। चए थो मन तालक तमीमा, जेको तावीज़ विझे थो, फला अतम अलाह लहू, अलाह जो इहो क़बूल कंदो ई कोन कमु। वरी थो चए मन तालक वदहू फला वद अलाह, जेको तावीज़ केॾियूं बि दुआऊं अलाह जो घुरंदो, उन जा दर बंदि आहिनि, उहो क़बूल कोन थींदसि। ममन तालक तमीमा, जंहिं तावीज़ लड़कायो फ़क़त अशरक, उन शिरक कयो, फरमायो
व रुका व तमाम व तवला शिरक सभई क़िस्म जेके आहिनि से इहे शिरक आहिनि। तंहिंजे करे नबी साईं फर मन अलक तमीमा फ़क़द अशरक उन शिरक कयो आहे छा इहो तावीज़? हीअ मां यलक व ऐनाक सिबियान कुबार आहे उहा शइ जेका ॻीचे में लड़काइजे थी ॿारनि खे या वॾनि खे, या घर में लड़काइजे, चाउठ ते लड़काइजे, या कार में असयारात उन में लड़काइजे। तंहिंजे करे इहो त असांखे फ़ाइदो पवंदो, इहे सभु शिरक जूं ॻाल्हियूं आहिनि। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए थो त मन क़त तमीमतन, जेकॾहिं तव्हांजे ॻीचीअ में ॿार जे ॻीचीअ में को धाॻो ॿधल आहे, कंहिं पीर ॾिनो अथव, या को तावीज़ आहे, जेकॾहिं अॼु तव्हां कैंची खणी उहो कटियो था कान का अदल रक़बा, त तव्हांखे एॾो सवाबु थींदो ॼण तव्हां ग़ुलाम आज़ादु करायो आहे। वाह 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 वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼु कमु कयो, खणो कैंची, लाहियो ॿारनि जे ॻीचनि मां इहे धाॻा, कटियो पंहिंजा तावीज़। अॼु जेकॾहिं रमज़ान जी राति इहो कमु कयो था, मां कोन थो चवां, हे ॾिसो न, मां तव्हांखे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह जूं ॻाल्हियूं शागिर्द जी थो ॿुधायां, इहे सहाबियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं, मां त कोन थो चवां। जेकॾहिं अॼु तव्हां इहो धाॻो या तावीज़ कटियो त तव्हांखे सवाबु थींदो जंहिंखे ग़ुलाम खे तव्हां लखे रुपया ॾेई आज़ादु करायो आहे। सिंधीअ में उर्दू माना पढ़ो। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह के शागिर्द सईद बिन जुबैर की रहमतुल्लाह रिवायत करते हैं कि जिस शख्स ने किसी आदमी का तावीज़ काटा तो गोया उसने एक जान आज़ाद कर दी। केॾो सवाबु आहे जो हींअर तव्हां कमाईंदव इंशाअल्लाह। अॻिते अल्लाह सी फरमाए थो, इन अल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलु सालिहात, बेशक अल्लाह ताला दाख़िल कंदो जन्नत में उन्हनि खे जेके ईमान आणे नेक अमल कनि था, जन्नातिन जन्नत में तजरी जंहिंमें वहनि थियूं मिन तहतिया उनजे हेठां वाहियूं थियूं वञनि, हेठां मथां त वरी ॿोड़ींदियूं न। इन अल्लाह यफ़अल मा युरीद, हीअ अल्लाह जो सिस्टम आहे, जेको वणे सो करे। असीं अल्लाह खे छा था करे सघूं? बाक़ी मन कान यज़ुन लन यंसरहुल्लाह फी दुनिया वल आख़िरत, बाक़ी जेकॾहिं तव्हां अल्लाह मां मायूस थी विया हो, अल्लाह मुंहिंजो कमु कोन थो करे, मुंहिंजी मदद कोन थो करे, पोइ छा ऑप्शन आहे, छा कंदव? फर यमदुद सबब अहिड़ा समाए, पोइ हीअं कयो जो रसी टंगियो आसमान में, चढ़ो मथे, पोइ वरी उन रसीअ खे कटे फ़को कयो, फल यंज़ुर हल यूज़ बन कई दो वयूं, पोइ ॾिसो तव्हांजी कावड़ लहे थी कान थी लहे। यानी छा कंदव तव्हां? कावड़ करे चिड़ करे छा कंदव? टंगियो रसी वरी मथां किरो। कज़ालिक अंज़लना आयतुन बय्यिनात, चए थो हे क़ुर जो आयतूं केॾियूं सवलियूं आहिनि माना में। ॿुधायो मां जेका बि हींअर तव्हांखे आयत ॿुधाई, किथे तव्हांखे ॾुखी लॻी आहे? या हिकिड़ो बकरार या हिकिड़ो रेढार जेकॾहिं ॿुधे वेठो, छा उनखे ख़बर न पवंदी न मां छा पियो थो चवां? अहिड़ी तरह हिन क़ुर खे पधरियूं आयतूं करे नाज़िल कयोसीं। अन अल्लाह यहदी मन युरीद, बाक़ी उहा अलाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखे हिदायत ॾे। अलाह जी मर्ज़ी तॾहिं थींदी जॾहिं हू हिदायत घुरंदो, जॾहिं हू चवंदो त यार मूंखे ॿुधायो। बाक़ी जंहिंखे परवाह ई कान्हे का, त बसि ज़ोरीअ हुनखे ॾंडा हणी अलाह हिदायत कोन ॾींदो। बाक़ी जेकॾहिं तव्हां ईमान वारा आहियो, नेक आहियो, पोइ अलाह जी तव्हां सां मदद आहे। इन अल्लाह युदाफ़िउ अनिल लज़ीना आमनू, बेशक अल्लाह ताला मोमिननि जा वेरी ऐं दुश्मन टारींदो। इन अल्लाह ला युहिब्बु कुल ख़वानिन कफ़ूर, बेशक अल्लाह ख़यानत कंदड़नि बेशुक दोस्त न रखंदो आहे। हाणे हिकिड़ा राशि आहिनि, राशि हुजण जे करे हुन जे खून में बदमाशी अची थी वञे, ऐं सभ खां पहिरीं को नेक कमु हूंदो न, उनखे उन्हीअ खां उनखे नफ़रत थींदी आहे, चाहींदा त इनखे रोकियूं। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ीअ लाखो। अल्लाह ताला फरमाए थो त इन बिस्मिल्लाह रहमान रहीम, इन अल्लाह युदाफ़िउ अनिल लज़ीना आमनू, पहिरीं त अल्लाह मोमिन जा वेरी टारींदो आहे, पर हू मोमिन जा वेरी अक्सर केरु था थियनि? केरु? इन अल्लाह ला युहिब्बु कुल ख़वानिन कफ़ूर, ख़यानत कंदड़ घणे भाङे, माना जेके ठगी करे रुश्वत खाइनि था, या उन्हनि जे ग्रुप में जेको उनजो ग्रुप उनखे रुश्वत खाराए थो। ज़ाहिरत हिकिड़ा चमचा हूंदा जेके वरी माण्हुनि खे वञी चवंदा त रुश्वत ॾियो त तव्हांजो फलाणो। इहो सॼी चेन जेका आहे इन्हीअ जो तलक रखे थो अल्लाह साईं इन्हीअ सां, त जेके मोमिन सां खे नुक़सान था पहुचाइनि, अल्लाह उन्हनि खे रोकींदो।
मां जे बि दीन जा कम हलनि था ऐं मां बि हींअर फेस पियो थो कयां हिकिड़ा राशी आहिनि जेके मुंहिंजे पोयां पइजी विया आहिनि ऐं मुंहिंजे दीन जे कम में रकावट विझण लाइ पूरियूं कोशिशूं कनि पिए था। अलाह हुननि खे पाण ई पुॼंदो। मां त ख़ुशि वेठो थियां, छो त अलाह चयो त इन अलाह युदाफ़िउ अन लज़ीन आमनू, अलाह बेशक मोमिन वेरी टारींदो। कहिड़ा? इन लज़ी ला युहिब कुल ख़वानिन कफ़ूर, ख़यानत कंदड़ बेशुक्र, जेको रुश्वत वठे थो बेशुक्रो आहे। ऐं इहे ई दीन जे कम खे रोकण जी पूरी कोशिशि कंदा। हिते दर्स न थिए, हिते हीअं न थिए, हिन ते कब्ज़ो कयूं, हिन खे हितां भॼायूं, लॻा पिया आहिनि। पर मां त खिलां थो, मां इन लाइ खिलां थो जो मुंहिंजी मुदाफ़त अलाह कंदो इनशा अल्लाह ताला। बाक़ी उज़न लिल्लज़ीन युक़ातिलून बिअन्नहुम ज़ुलिमू, बाक़ी जेकॾहिं काफ़र जेकॾहिं ज़ुल्म कनि था त उन्हनि सां वेहण जी इजाज़त ॾिनी वई आहे। लफ़्ज़िया जिन सां काफ़र विढ़ंदा आहिनि तिन खे जिहाद लाइ उन करे मोकल ॾिनी वई आहे जो उन्हनि ते ज़ुल्म कयो आहे। ऐं बेशक इन अलाह अला नसरहिम लक़दीर, बेशक अलाह खेनि मदद ॾियण ते वसवारो आहे। केरु आहिनि वीचारा? अल्लज़ीन उख़्रिजू मिन दियारहुम बग़ैर हक़िन इल्ला अन यक़ूलू रब्बुना अल्लाह, बाक़ी जिन खे पंहिंजे देसनि मां कढियो वञे थो छाकाणि त अलाह ते यकीन रखनि था, उन्हनि जूं ॿनिनि था कब्ज़ा कया, वरी हारनि खे भॼाइनि था छाकाणि अलाह वारा आहिनि। के वीचारा दीन जो को निज़ाम क़ाइमु कनि था, को अहिड़ी शइ क़ाइमु कनि था जंहिं दर्से क़ुरान ते, उन मां उनखे कढनि था। इहो साॻी ॻाल्हि पई थी हले, सिर्फ़ु इन लाइ हू चवंदा असां अलाह जो कमु था कयूं। वलौला दफ़ुल्लाह नास बिबादुम बिबादिन, पर अलाह पाक अहिड़नि ठगनि खे वरी अहिड़नि ॿियनि ठगनि सां फासाईंदो। को न का अहिड़ी टोली इन्हनि बदमाशनि खे पुॼंदी, पोइ नेब हुजे, करप्शन हुजे, ॿियूं हुजनि, का न का इन्हनि खे वरी अलाह इन्हनि खे इन्हनि खां छॾाईंदो। चए थो जेकॾहिं इन मां हिकिड़नि माण्हुनि खे ॿियनि माण्हुनि खां न छॾायां त हुदमत समाव बयूं सलात तई, जेके आहिनि जंहिंमें ख़ानकाहूं मंदर अची विया, पंहिंजो सेनीगोग अची वियो ऐं मस्जिदूं अची वियूं, त इहे ड्रही वञनि। तंहिंजे करे असांखे इजाज़त न आहे त असीं हिंदुनि जो मंदरु ड्राहियूं, छो त अलाह फरमाए थो युज़कुर फ़ीहा इस्मिल्लाह कसीरा, इन जाइ ते अलाह जो नालो वधीक वरितो थो वञे। पोइ भली भॻवान था चवनि न या गॉड चवनि था न, पर असांजो कमु न आहे उनखे ड्राहिण जो। वल यंसुरन अल्लाहु मन यंसुरहु, बसि जेको अलाह जे दीन जी मदद कंदो तंहिंखे अलाह ज़रूरु मदद ॾींदो, छो त अलाह ज़रूरु ॾाढो ऐं ग़ालिब आहे। केरु आहिनि? अल्लज़ीन इन मक्कन्नाहुम फिल अर्द, पोइ अहिड़नि माण्हुनि खे जेकॾहिं असीं हिन धरतीअ ते पावर ॾींदासीं, छा कंदा? अकामू सलात, निमाज़ पढ़ंदा, वातू ज़का ॾींदा, अमरू बिल मारूफ़, नेकी कम जो हुकुम कंदा, नहू अनिल मुनकर, ऐं बुराईअ खे हथ सां रोकींदा, ज़बान सां रोकींदा, दिलि में रोकींदा। वलिल्लाहि आक़िबतुल उमूर, ऐं सभिनी कमनि जी पछाड़ी अलाह लाइ आहे। चए थो त ही दुनिया में जेके माण्हू घुमनि पिए था, अफ़लम यसीरू फिल अर्द, हे मुल्क में न घुमिया आहियो? केतिरा माण्हू आहिनि होटलुनि ते वेठा आहिनि, रश कयो वेठा आहिनि, को उन्हनि खे फ़िक्रु कोन्हे त निमाज़ जो फ़िक्रु कोन्हे, क़ुरान जी ख़बर कान अथनि। फ़तकूं लहूमुन कुलूबुन यकनू बिहा, पोइ छा हिन खे दिलियूं आहिनि जंहिंसां सम्झनि था, माना दिलियूं कोन हिननि खे। उहो आज़ानूं यसूं विया, छा कन जेके सी जंहिंसां कम जी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। इन्हा ला तामल अबसार, हक़ीक़त इहा आहे अखियूं अंधियूं कोन्हनि, वलाकिन तामल कुलूब लतीफ़ सू, दिलियूं अंधियूं अथनि। जॾहिं दिलि अंधी थी वञे त पोइ कम जी ॻाल्हि कोन ॿुधंदा, कम जी ॻाल्हि कोन ॾिसंदा, कम जी ॻाल्हि कोन सोचींदा। पोइ दुनिया में माण्हू फिरनि पिए था, अलाह थो चए। त छा चयो अलाह साईं इन आयत में सूरत अल हज आयत नंबर 46 में, त दुनिया में अक्सरत माण्हू आहिनि जिन जूं कननि सां ॿुधण जी ॻाल्हि कोन था ॿुधनि, ॾिसण जी असली ॻाल्हि कोन था ॾिसनि, इन्हनि जूं दिलियूं अंधियूं आहिनि ऐं इहे दिलनि जा सफ़ा अंधा थी विया आहिनि। तंहिंजे करे असांखे खपे त अलाह कन ॾिना आहिनि त उहा ॻाल्हि ॿुधूं जेका असांखे आख़िरत में कमु अचे। असांखे अखियूं ॾिनियूं अथई त अखियुनि सां उहा शइ ॾिसूं जेके असांखे आख़िरत में बचाए, हिन क़ुर खे सम्झी पढ़ूं अलाह ताला जी। ऐं बाक़ी जेको आहे सो असांजी दिलनि खे अलाह अंधो न करे, सिधो करे त असीं सभु ॻाल्हि सोचूं ऐं सम्झूं। आमीन या रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।